मुस्तफा जी साहबा जो शान निरालो आहे। इहो सचल सरमस्त वरी पीरान पीर जी भी तारीफ़ थो करे। तव्हां जलसो यारी जो भी रखियो आहे। छा थो चवे? चवे थो पीरो पीरा मुर्शिदो मीरा नामो गिधे जज टुटन जंजीरा। पीरो पीरा मुर्शिदो मीरा नामो गिधे जज टुटन जंजीरा। कामिल मुर्शिदो कर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ। चौ चौ यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ। भर दी तल भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ। सचल सरमस्त जो तो मां अकीदो पांजो ज़ाहिर कया। अकीदो ॾाढे चओ अकीदो जी मता सुभाणे चओ त सचल को शियो चए थो त न शियो न आहियां। सोना सचल साईं रहमतुल्लाह अलैह पांजो अकीदो थो ॿुधाए। उहे कन खोले ॿुधन कन खोले ॿुधन ओ जेके चवंदा आहिनि ओ शिया मां तो तूं सदके वञा तूं अलीअ जो हुबदार आं तूं अलीअ जो हुबदार आं शिया मां तो तां सदके वञा। उन्हनि खे चओ त कन खोले ॿुधो शियनि खे छा थो चवे पियो सोणो सचल। चवे तो राफिज़ो हाफिज़ो कदान थी वे ना वलीउल्लाह मुतू जीवे। राफिज़ो हाफिज़ो कदान थी वे। सुभान अल्लाह। ये तो राफिज़ी कुरान जो हाफिज़ थींदो ई कोई। साईं फ़कीर मोहम्मद शाह सैयदा हाफिज़े कुरान आ। चओ सुभान अल्लाह। खोड़ अहले सुन्नत जा मुजादा नंढड़ा नंढड़ा ॿार सुन्नी हन पर शीए में हाफिज़ आहे ई कोई। ॻोल्हे ॾियो सचल सरमस्त त शियो न हाफिज़ थींदो न वरी वली थींदो। ॻोल्हियो ॻोल्हियो को शुद्ध में वली आहे? ॻोल्हियो बाबा ॻोल्हियो। ओ हेॾो भिटाई बि असांजो। चओ सुभान अल्लाह। उन चइनि यारनि जी तारीफ़ कई। कलंदर त आहे ई असांजो जो नालो यूस मोहम्मद उस्मान। चओ सुभान अल्लाह। साईं मशहूरन वारा बि असांजा। चओ सुभान अल्लाह। साईं वासू कलोड़े वारा बि असांजा। मुंहिंजा दोस्त हज़रत पीर ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार रहमतपुर वारो उहो बि असांजो। मुंहिंजा सोना रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह भी असांजो। हज़रत दाता गंज बख्श अली हजवेरी भी असांजो। सुन्नी तव्हां खे वली मिलंदा वलियनि जी जमात। कॾहिं भी शीयनि में तव्हां खे वली न मिलंदा। ॻोल्हे ॾेखारियो आहे को? चवे तो हाफिज़ो राफिज़ो कदा न थी वे ना वलीउल्लाह मुतू जीवे। साख सच्ची मैं भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ। साख चलो साख किबला सचल तो चवे तो साख मुझे मथे ते रखो। साख रखी चवा तो शियो गुमराह हुआ। चो शियो ॾाढो चो शियो शियो गुमराह हुआ। असहाबन जो दुश्मन आ न हुन में हाफिज़ आ न हुन में वली आ। ऐं जेको चवे त मां शिया तो ता कुर्बान वञा ओ बन जो भाउ घट में घट एतिरो जो भाव त चए ॿुध न अबा कुर्बान थिबो सिद्दीक़ तां कुर्बान थिबो फारूक तां कुर्बान थिबो उस्मान ज़िन्नूरैन तां कुर्बान थिबो हैदर करार तां कुर्बान थिबो दिलबर दस्तगीर तां कुर्बान थिबो वलियन तां। शीए तां कुर्बान कोन थिबो। शीए खे त थुक बि कान हणंदा। थुक हण बि त असांजे थुक जी तौहीद आहे। इहा असांजी थुक ख़राब थी वेंदी।
असांजे मुल्क ते मवाली वेठा हा भंग घोटियूं सो केॾो जो कुते रोड़ कई भॻो जो त उन कुदरत ख़ुदा जी कुते जो पेर भंग जे कूड़े में पइजी मवालन चो त हाणे मौलवी खां मसइलो पुछूं ॿ टे डंडा खणी मौलवी खे चवण भंग सारे कयूं कुते जो पेर पइजी वियो आहे मौलवी चए मोहबत न भागा मवाली विड़ी पवंदा हाणे अटकल अहिड़ी कयां कि बाबा भंग पी छॾियो कुते जो पेर धोई छॾियो भंग पी छॾियो कुते जो पेर धोई छॾियो माना हुन जो कुते जो पेर पलीत थी वियो भंग अहिड़ी ख़राब जॻह असीं त हिनखे थुक बि कोन हणूं ऐं जेको चवे मां कुर्बान वञा उनखे चओ चाचा चिबड़ केतिरा ॾहाड़ा शीअनि जी तारीफ़ कंदे वरंदुई कुझु कोन कम ईंदई सुन्नत जमायत जा सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जोर सा सल्लल्लाहु गाल पे गाल पूरी क्या रसूलुल्लाह फरमायो आशा जितना आसमान में सितारा हन एतिरियूं नेकियूं हज़रत अमीर उमर जूं आहिनि याद आवे मां याद करे वेठो आहियां अम्मा आशा चुप थी वई पाण फरमाइनि था आशा चुप छो कई थी चुप छो कई कुछ क़िबला सुभान अल्लाह उमर जो वॾो शान आ जो आसमान में जेतिरा सितारा ओतिरियूं नेकियूं अमीर उमर जूं पर मां चुप इन जे करे कई आहे जो मूं पे समझो त एतिरियूं नेकियूं मुंहिंजे बाबे अबू बकर सिद्दीक़ जूं हूंदियूं पर तव्हां था चओ त न एतिरियूं नेकियूं हज़रत अमीर उमर जूं आहिनि भला मुंहिंजे बाबे जूं नेकियूं घणियूं आहिनि रसूलुल्लाह फरमाइनि था आशा हज़रत उमर जूं सभु नेकियूं हिकिड़े पासे तुंहिंजे बाबे अबू बकर जी गार वारी हिकिड़ी राति हिकिड़े पासे तब हज़रत अमीर उमर जी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी हिकिड़ी गार वारी राति उमर जे सभिनी नेकिन खां मथे आ मथे आ मथे आ वाह वाह मुंहिंजा हबीब तो ता कुर्बान वञा वाह जो पंहिंजे गुलाम खे नबी नवाज़ियो ओ मुंहिंजा दोस्त इन मां अंदाज़ो कराए सैयदना फारूक आ सैयदना अमीर उमर हज़रत अबू बकर सिद्दीक़ अला हुजूर करीम जी ज़ात बाबरकात कहिड़ो फ़ैसिलो ॾिनो आ अचु त तोखे ॿी बि सोणे नबी पाक जी हदीस ॿुधायां भला सच ॿुधाइजो ठरो था बरो था छो न ठरंदव असांखे ख़ुदा जमायत ठरण वारी नसीब कई आहे हाँ अल्हम्दुलिल्लाह असांजी जमात आहे इश्क ई मोहब्बत वारी मुंहिंजा दोस्त सुन्नी हो सुन्नी थी रहो सुन्नी थी रहो छा डंड जा पखी न कमल हेॾे त कमल होॾे कमल हेॾे त कमल होॾे हिक पासे थियो हिकिड़े जाइ ते बीहो ऐं सुन्नी थियो सुन्नी पक्का कट्टर सुन्नी थियो तव्हां में को लालची न रखे तव्हां में को उम्मीद ई न रखे दुश्मन तव्हां खे ॾिसे त भली बूथ ख़राब करे छॾे पर जॾहिं सुन्नी तव्हां खे ॾिसे त ठरी पए छा ख्याल आहे इलेक्शन अचे पई हा वोट सोची समझी ॾिजो हाँ घणा ई आज़माया अथव वॾेरा पीर मीर अमीर कॾहिं से क्या कहिड़े खे आज़मायो कॾहिं कहिड़े खे एतिरे क़दुर जो तव्हांजो पीउ तव्हांजी ज़ाल तव्हांजो भाउ मरी वञे 5 साल तव्हां वटि फातिह ते कोन अचनि हाणे भॻा बीठा न पिणे मरी वियो कुल था पढ़ो आहे अलाए असांजे हिकिड़ो हाणे ताज़ो इलेक्शन में हमरा वियो ख़बर पस त फलाणे हंधि कज़ियो थियो आहे जागो था
कि हलो बाबा हाणे वोट वठणा फातिहा कयूं पर उते जो पहुता त वॾेरे खे इहा ख़बर कान हुजे त हिन जो माण्हू मरी केरु वियो भाउ हुसे पुट हुसे बाबो हुसे भेण हुसे अलाए ज़ाल हुसे इहा ख़बर ई कान मिड़ई पैदा दुआ था हुन बि चयो बिस्मिल्लाह आया बूथ फिलो करे हो बि वेठो वॾेरो बि पहुतो अदा रज़ा अला चयोसि क़बूल आहे हाणे ज़रूर चइबो आहे न साईं जेको मरी वेंदो आहे त सुठो माण्हू हो भलो ईअं चइबो आहे हाणे हमराह खे ख़बर त कान हुई उन वोटनि वठण वारे त केरु मूं आहे त हाणे हमराह छा त साईं इहो जेको तव्हांजो हमराह गुज़ारे वियो हो न इहो अहिड़ो त दिलबर हो जो रातनि जूं रातियूं असां सां गॾु गुज़ारींदो मरी हुनजी ज़ाल वई सुभान अल्लाह था चओ मरी केरु वियो हो हुनजी पर हाणे मिड़ी रस्म साईं तव्हांजे हमराह जो एॾो कुर्बाइतो एॾो कुर्बाइतो आधी आधी राति तो असां सां गॾु हूंदो हुन जे लख लानत थी भेण मुंहिंजी ज़ाल मरी वई आहे तोखे इहा बि ख़बर कान्हे अहिड़नि खे वोट न ॾिजो हे साईं अहमद अली आयो अथव अहमद अली उथी त बि हे सुन्नी अथव सुन्नी चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह साईं मरहूम हाफ़िज़ अब्दुल कादिर जो साहिबज़ादो आहे हाफ़िज़ा आलिमा सुन्निया या रसूल अल्लाह वारो आहे अड़े खालू खटरी के भी वहां भी वोट ॾियनि था पिया तव्हां या रसूल अल्लाह वारा हाफ़िज़ साहब खे वोट ॾियो वेहो पर मूंखे तव्हांजी ख़बर आहे तव्हां चवंदो मुर्सा वाइज़ तुंहिंजो ॿुधंदासीं बाक़ी वोट पंहिंजे मर्ज़ी सां ॾींदासीं हिन भेरे ते मुंहिंजे चवण सां वोट ॾिजो वाइज़ बि मुंहिंजो था ॿुधो पर मुंहिंजा दार वोट में बि मुंहिंजो चवण कजो मूंखे बि का बि लालच कान्हे घटि में घटि भला या रसूल अल्लाह वारो त आहे या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है जिसने ये नारा लगाया या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सबै चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह खुली खुली जो सल्लल्लाहु बाबा या रसूल अल्लाह चइजे न चइजे पक ही मां नओं किताब आंदो आहे नओं मुंहिंजो लिखियल आहे ताज़ो लिखियो अथमि हाणे ऐं तव्हां ॾे खणी आयो आहियां नंढड़ो किताब आहे थोरा पैसा अथसि वठो ऐं फ़र्क़ु सम्झो फ़र्क़ु हिकिड़ा उहे आहिनि जेके चवनि था त नबीअ खे भित जे पुठियां जी ख़बर कान्हे ॿिया चवनि था अॼु ख़ुदा बश्क जे ॻोठ में जलसो आहे मदीने वारो ॾिसी रहियो आहे चओ सुभान अल्लाह हिकिड़ा चवनि था त नबी जो मीलाद हराम आहे पर हिंदुनि जी होली ऐं ॾियारी खाइणु जाइज़ आहे हिकिड़ा चवनि था त यारी हराम आहे पर कांग खाइणु सवाब आहे पर असां चवंदा हो मुस्तफ़ा जो मीलाद भी हिलाल आहे त अब्दुल कादिर जीलानी जी यारी भी हिलाल आहे
हिन किताब में उन्हनि जा अक़ीदा लिखियल आहिनि। ॿई पासे असां हिकिड़े पासे अक़ीदो हुननि जो लिखियो आहे, ॿिए पासे असां अक़ीदो हुननि जो लिखियो आहे। अवां पढ़ंदव अवां खे ख़बर पवंदी त हू छा था चवनि ऐं असां सुन्नी छा था चऊं। सुन्नीअ जो अक़ीदो कहिड़ो आहे, वहाबी जो अक़ीदो कहिड़ो आहे। हक़ ऐं नाहक़ खे जेकॾहिं सम्झणो अथव त ही किताब ज़रूर ख़रीद कयो। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अज़ीज़ो, अल्लाह ताला जो कुरान ॿुधायां, मां फ़ैसिलो तव्हां खे कुरान जो ॿुधायां थो त इंशाअल्लाह ताला ईमान ताज़ो थी पवे। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। तव्हां खे कुरान जो फ़ैसिलो क़बूल आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो इज़ अख़रजहुल लज़ीना कफ़रू सानिय स्नैन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। अल्लाह सी कुरान करीम में फरमायो आ जॾहिं काफ़िरनि मुंहिंजे सोहणे नबी करीम खे मक्के शरीफ़ मां हिजरत करण ते मजबूर कयो ऐं नबी करीम जी ज़ात मक्को छॾियो त मुंहिंजे महबूब करीम सां सफ़र में गॾु आहे त सिद्दीक़ अकबर गॾु आहे। केरु गॾु आहे ज़ोर सां चओ। अल्लाह ताला फरमाए तो सानिय स्नैन, बजणा पाण में गॾु हा। इज़ यक़ूल लिसाहिबिही, उन ॿिनि ॼणनि मां जेको ॿियो ॼणो आहे, याने बजणा कहिड़ा, हिकिड़ो नबी पाक, ॿियो अबू बकर सिद्दीक़। उहो जेको सानी हो स्नैन मां ॿियो ॼणो हो, चवे पियो पंहिंजे साहिब खे, इज़ यक़ूल लिसाहिबिही, अल्लाह जो क़ुरान तो चवे ओ मुहम्मद अरबी चवे पियो पंहिंजे साथीअ खे। कंहिंखे पियो चवे? ॾाढे ज़ोर सां अदा। हाणे मां बस थो कयां, दुआ थो घुरां, आवाज़ ई कोन थो अचे। क़ुरान थो चवे अल्लाह थो चवे, अल्लाह केरु थो चवे? चओ अल्लाह। छा तो अल्लाह ताला चवे त मुहम्मद करीम फरमाए पियो पंहिंजे साथीअ खे, पंहिंजे साथीअ खे। वो साथी केरु हो? चओ अबू बकर सिद्दीक़। केरु साथी हो? यार मुंहिंजा दोस्त, मां चवां थो त इन खां वधीक ॿी का ॻाल्हि आहे कान खे। अबू बकर खे अल्लाह थो चवे त मुहम्मद जो साथी आहे। दुनिया जी ताक़त मथो हणी छॾे, टिड़काए छॾे, मथे खे टुकर करे छॾे, ज़मीन उथली पुथली सघे, पर अबू बकर खे मुस्तफ़ा जे साथी हुजण खां पोइ सवधार करे ई नथो सघे। ऐं सानी स्नैन ॿिनि ॼणनि मां ॿियो ॼणो, अव्वल मुस्तफ़ा त ॿिए नंबर ते सिद्दीक़। चओ अव्वल मुस्तफ़ा, चओ अव्वल मुस्तफ़ा, ॿिए नंबर ते सिद्दीक़। कीअं? इस्लाम मुंहिंजा आणण वारो नबी आहे, सभ खां अव्वल इस्लाम नबी पाक खणी आयो। ॿिए नंबर ते इस्लाम खे क़बूल करण वारो अबू बकरा। वरी मुंहिंजा दोस्त गुंबद खज़रा में अव्वल दाख़िल थियण वारो रसूलुल्लाह आहे, पर ॿिए नंबर ते गुंबद खज़रा में नबी सां आराम करण वारो अबू बकर सिद्दीक़ आहे। ओ जेको अल्लाह ताला सानी सॼो न, वो हर जगह ते तव्हांखे सानी नज़र ईंदो, नबी करीम खां ॿिए नंबर ते नज़र ईंदो। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त 1.25 लख नबी उम्मतुन सुधा जन्नत खां ॿाहिरि बीठा हूंदा। अव्वल जन्नत में मां वेंदुसि, ॿिए नंबर ते मूंखां पोइ अबू बकर जन्नत में वेंदो। हुजूर करीम जी ज़ात फरमाए था त जन्नत में वञण वारो भी सानी अबू बकर सिद्दीक़। हुजूर फरमाए था अना अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसु,
मानू क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे क़ब्रुनि मां उथारिया वेंदा सभु क़ब्रुनि मां उथंदा हुज़ूर फरमाइनि था सब खां अव्वल मां मोहम्मद गुंबद खज़रा खां ॿाहिरि ईंदुसि पर ॿिए नंबर ते सानी नंबर में गुंबद खज़रा मां निकिरण वारो अबू बकर सिद्दीक़ हूंदो सभई ज़ोर सां सुभान अल्लाह कंदा हर जाइ ते हर हंध ते हर मौके ते अल्लाह सानी सॼो आहे त रसूलुल्लाह बि सानी सॼो आहे हिकिड़े ॾिहाड़े नबी पाक जी ज़ात वेठा हा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं तव्हांखे ॿुधायां मां सम्झा थो तव्हांजो ईमान ताज़ो थी पवंदो सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे हबीब फरमायो सोने मदीने वारे साईं सां सदको वञा पाण फरमाइनि था त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जन्नत के चारई तरफ दरवाजा हन ओलाहूं ओभारूं ॾखिणूं उतरूं जाॾों काॾों दरवाजा हन पर उन दरवाजन के अलाह मुक़रर कयो आहे हिकिड़ो अहिड़ो दरवाज़ो आहे जंहिं मां रुगो निमाज़ी वींदा छा वींदा ॿियो वरी हिकिड़ो अहिड़ो दरवाज़ो आहे जंहिं मां सिर्फ़ रुगो रोज़े वारा वींदा रोज़न रखण वारा वींदा टियों दरवाज़ो हूंदो जंहिंमां वरी सखी वींदा सखी चओ सुभान अल्लाह सखी उहे जेके अल्लाह जे राह में ख़र्च कनि था सरकार फरमाइनि था चौथो दरवाज़ो उहो हूंदो जंहिंमां रुगो हाजी वींदा हाजी पंजो दरवाज़ो उहो हूंदो जंहिं जा तहज्जुद गुज़ार वींदा छहों दरवाज़ो उहो हूंदो जेके रातुनि जो जागण वारा हूंदा मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात इहे सभई दरवाज़ा मुक़रर करे ॿुधाया त हिकिड़ो दरवाज़ो ॿियो टियों चौथों पंजो छहों इन्ही मां सभु को माण्हू पंहिंजे पंहिंजे कैटेगरीअ सां पंहिंजे पंहिंजे हिसाब सां दरवाज़नि मां वेंदो अबू बकर सिद्दीक़ थो चए या रसूल अल्लाह भला को अहिड़ो तव्हांजे उम्मत में को आहे जंहिंखे सभिनी दरवाज़नि खां सॾु थिए हुज़ूर फरमाइनि था हाओ अबू बकर उहो सभिनी खे जंहिं दर तां सॾु थींदो सो तूं अबू बकर सिद्दीक़ हूंदे सभई चओ सुभान अल्लाह सभिनी दरवाज़नि खां चारई तरफ़ा जन्नत जे दरवाज़नि खां जेके सॾु थींदो हिकिड़े दरवाज़े खां न सभिनी दरवाज़नि खे जेके सॾियो वेंदो सो मुंहिंजो अबू बकर सिद्दीक़ हूंदो इहो अबू बकर जो कमाल नाहे इहो मुंहिंजे मुस्तफ़ा जो फैज़ आहे चओ कंहिंजो फैज़ आहे ॾाढी ॻाल्हि कंहिंजो फैज़ आहे जो हबीब पंहिंजे ग़ुलाम खे नवाज़े छॾियो गार वारी राति हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुस्तफ़ा सां गॾु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो जमल काफ़र मोटी विया अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात खे काफ़रनि जे मोटण खां पोइ गार में उञ लॻी आहे नबी करीम खे अर्ज़ कई अल अत्श या रसूल अल्लाह हे अल्लाह जा हबीब उञ लॻी आहे मुस्तफ़ा फरमाइनि था पाणी पीअंदे जे हाओ सही उञ लॻी आहे पाणी पीअंदुसि नबी करीम फरमाइनि था वञ ॿाहिरि गार जे दरवाज़े ते पाणी पी आ अॼुकल्ह जो न माण्हू हुजे हा चवियासीं अगारो त आया हूं गार जे दर तां न को वाह न को नलको न को मट न को का नादी पाणी त आहे कान ॿाहिरि छा वञी कयां सभई चओ सुभान अल्लाह हुजूर के चई उञ लगी आ पाण फरमायो पानी पियंदे हा सही पाण फरमाए था वञो ॿाहिरि गार जे दर ते इतराज़ को नथो करे ॿाहिरि निकितो हदीस पाक में बीठो आहे जीअं जो ॿाहिरि गार जे दर ते आयो अञा जो निहारे त जबल जे चोटीअ ते गार जे दर ते हिकिड़ी नहर थी पाणीअ जी वहे जंहिंजो पाणी खीर खां वधीक अछो आहे माखीअ खां वधीक मिठो आहे अंबर खां वधीक खुशबूदार
हजरत अबू बकर हथ लातो त बर्फ खां वधीक थधो आ, पानी पीते त वार वार ठरी पयो, ढो करे मोटी आयो। नबी करीम फरमायो छा ॾिठी? क़िबला अगारो आया से त का शइ नज़र कान पे आई, पर हाणे गार जे दर ते नहर पे वढ़ी, जंहिंजो खीर खां पानी वधीक अछो हो, माखीअ खां वधीक मिठो हो, बर्फ खां वधीक थधो हो, अंबर खां वधीक खुशबूदार हो। अलाए काथों पानी आयो? मुस्तफ़ा फरमाइन था तोखे उंज लगी, मां मोहम्मद दुआ घुरी जन्नत जी नहर तुझे करे जारी कराई आ। जोर सां चओ सुभान अल्लाह। खास अबू बकर तो जेला या अल्लाह से जन्नत जी नहर मुझी दुआ कबूल कई, ऐं मुझी दुआ कबूल करे अल्लाह ताला गार जे दर ते उहा जन्नत जारी करे छॾी। अल्लाह से तव्हांजी असांजी हाज़िरी कबूल फरमाए। सोने सिद्दीक़ जो असांखे ख़ुदा तबारक व तआला सच्चो पक्को गुलाम बनाए, सहाबा किराम जी मोहब्बत नसीब फरमाए, हुजूर जे अहल बैत जी मोहब्बत नसीब फरमाए, नबी करीम जे बचड़न जो अल्लाह से अदब नसीब करे, सरकार जे सभनी गुलामन सहाबन जो असांखे सच्चो पक्को गुलाम बनाए। हिन गोठ के दुआ कयो अल्लाह से इनके आबाद फरमाए, अल्लाह से गोठ वारन के बरकतूं दे। हे थक जनी कोन था, 12 महीने जलसो, हर साल जमात वधे पई, हिन साल त सभनी सालन खां जमात माशाअल्लाह वधी वई आहे। अल्लाह से तव्हां के अजर अज़ीम अता फरमाए, ऐं ये कम जी भी छिती मुंदा, पर माशाअल्लाह वरी भी तव्हां के शाबस आ जो हेतरे मिक़दार में गॾु थिया आहियो। मां फ़कीर तव्हां के रुगो दुआ करे सघां थो, ॿियो मुंहिंजे हथ में कुझु कोन्हे। अल्लाह से तव्हां सभिनी असांखे मदीने जो दीदार कराए, गोठ वारन के खुदा बरकतूं नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी मोहब्बत नसीब फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजी हाज़िरी कबूल फरमा, या अल्लाह बीमारन के शफा अता फरमा, कर्ज़दारन जा कर्ज मुआफ़ फरमा, मुंहिंजा मौला जन के मदीने जी सिक्का तन के मदीने जो दीदार करा। या अल्लाह साईं जन के मुझे सोने नबी पाक जी मोहब्बत नाहे तन के मुस्तफ़ा जी मोहब्बत नसीब फरमा। या अल्लाह पांजे हबीब जी सच्ची गुलामी नसीब फरमा। अल्लाह साईं पांजे महबूब जे गुलामन जे सदके असांजा बेड़ा पार फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन। बाबा उठे केर भी न, 2 मिनट तक के थोरो हाफ़िज़